फैज़गंज में सिंध जी सकाफ़त के उजागर करण लाइ टाउन चेयरमैन पक्का चांग से जील शाह जिलानी पारां मल मुक़ाबलो करायो वियो, जंहिं में इलाइक़े जे मशहूर पहलवाननि यार मोहम्मद चांडियो, रियाज़ हुसैन कासकली, गुलदस्तो खान लुंड, ख़ालिद हुसैन सेठार, हाजी खान ओतेपोटो ऐं ॿियनि मल रांदीगरनि रांदि खेॾे ॾिसंदड़ खे वाह वाह कराए छॾी। जॾहिं त पहिरें राउंड में गुलदस्ते लुंड ज़ोर आज़माई कंदे मल मारण में कामयाब थियो, जॾहिं त टाउन चेयरमैन सैयद जील शाह जिलानी पारां मल पहलवाननि खे तोहफ़ा ॾिना विया। उन मौक़े ते टाउन चेयरमैन सैयद जील शाह जिलानी चयो त मल रांदि असांजी तारीख़ी रांदि आहे, असां पंहिंजी सकाफ़त खे बचाइण लाइ अहिड़ियूं सरगर्मियूं कराईंदा रहंदा आहियूं। अली बख्श चांग, वॉइस ऑफ सिंध टीवी, फैज़गंज।